अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोणो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त मशाख़ स्टाफ ते क़ाइमु साथ पब्लिक स्कूल मशाख़ में सिंधी सक़ाफ़त जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंजी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई ऐं बाद में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करे प्रोग्राम जो बाक़ाइदा सां आगाज़ कयो वियो, जंहिंखां पोइ ॿारनि पारां तक़रीरूं, टेबलोज़ ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। सिंधी ॿोलीअ जो जमालो पिणु आख़िर में हलाए उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां उन ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते ऑपरेटर अमीर बख़्श चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मक़सदु हर साल प्रोग्राम मुनक़िद करे पंहिंजे ॿारनि खे सुजाॻी पैदा करणु आहे। उन मौक़े ते महिमाननि में डॉक्टर इनायत अली चांडियो, महरम अली सिंधी, अब्दुल मजीद गबोल, इमाम अली मरी ऐं ॿियनि शिरकत कई, जॾहिं त स्टाफ मां स्कूल जे प्रिंसिपल इम्तियाज़ अहमद रिंद, वाजिद अली चांडियो, शाहिद हुसैन डहरी, अयाज़ हुसैन डहरी, मोहम्मद मूसा मला, ईदन चांडियो, जवाद रिंद, असदुल्ला अब्बासी, साजिद खोसो, मोहम्मद हाशिम राहू, अज़हर अली चांडियो, लाल बख़्श चांडियो समेत ॿियनि केतिरनि ई शिरकत कई। जोगी आया मन सुन्याता, सामी आया मन सुन्याता, जोगी आया मन सुन्याता, सामी आया मन सुन्याता, घायल दिल के घाये ब्या। मुझे सोना शरीफा सिंध में, मुझे शाद इब्राहिम सिंध में, हाँ अचक तो पीशाना या सिंध जी या पहचाना, मुझे मिज़ू बनाया हूँ बादशाह, मचाए लालो लाल लतीफ चाहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बार दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।